हैदराबाद में 16 मुहर्रम खां तारीख़ी सालियानो मजलिस अज़ा जो 5 रोज़ा सिलसिलो अली पैलेस कासिमाबाद में शुरू थी वियो। रिपोर्ट मंजूर कालरो। हैदराबाद में करबला जे शहीदन जे गम ऐं साणस दिली रूहानी अक़ीदत मंदी सबब मजलिस अज़ा जा सिलसिला जारी आहिनि। कासिमाबाद जे अली पैलेस बैंक्वेट में यज़ीदी हुकूमत तोड़े क़यामत ऐं यज़ीदीन जे इस्लाम ऐं इंसानियत दुश्मनिन के मिट्टीअ में मिलाईंदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी याद में 5 मजलिसुन अज़ा जे सिलसिले में निहायती दीनी ऐं इंसानी जज़्बनि सां भरपूर पहिरीं मजलिस 23 जुलाई 16 मुहर्रम रात जो थी गुज़री। ही मजलिस अज़ा हदीस किस्सा जे मक़बूलियत सां शुरू थी। उन बाद कसीदा पढ़ंदड़ नौजवान फराज़ करबलाई ऐं ॿिया नूह ऐं सलाम पढ़िया। आख़िर में पाकिस्तान जे मशहूर आलम जनाब अल्लामा सैयद आरिफ हुसैन काज़मी निहायती इल्मी ऐं तारीख़ी ख़िताब फरमायो। यादि रहे त ही सालियानो मजलिस जो सिलसिलो अहल बैत जे हुबदार सैयद बशीर हुसैन शाह जी वफ़ात खां पोइ संदसि फ़र्ज़ंद बख़ूबी शान ऐं मान सां जारी रखियो अचनि। मजलिस जा इंतज़ाम बहितरीन ॾिसण में आया, जंहिंमें पुलिस तरफ़ां हिफ़ाज़ती बंदोबस्त कयल हो। हिन 5 रोज़ा मजलिस अज़ा जे मजलिसुनि वारे सिलसिले में औरत अज़ादारनि लाइ मजलिस में शिरकत वास्ते जुदा ख़ासि इंतज़ाम थियल हुआ, जीअं त सुन्नी शिया तोड़े ॿियनि मकतब फ़िक़्र ख़ासि तौरु इस्लाम परस्तनि ऐं अहल बैत सां इश्क रखंदड़नि जो वॾो तादादु अली पैलेस हाल सां गॾु ॿाहिरि रोड ते कयल एहतमाम में शरीक थी इमामनि खे सलाम पेश करण वास्ते संदनि ॾुखनि जी यादि में विछायल तॾे ते हाज़िरी भरी।